सवाल मूं जाबिर खे पाण वटि घुरायो हो। उन खां कुझु बाबा जे मुतलिक़ पुछा ॻाछा कयूं ऐं कुझु तव्हांजे बारे में बि सवाल पुछियमि। चकर खां पोइ जाबिर मुंहिंजे बारे में तव्हां सां कहिड़ियूं कहिड़ियूं शिकायतूं कयूं? जाबिर चवे पियो त असां वॾे साईं जे करे ज़हर जो ढुक परे हिन ॻोठ में वेठा त सावल त असांखे लॾाइण जहिड़ो करे छॾियो। चकर खां सच पुछो न त जाबिर वारनि में हथ मूं वॾे साईं जे चवण ते विधा। बाक़ी हूअं जाबिर वारनि सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? दीनू वारे छोरे वलू खे तव्हां ॿधी खणी ओताक ते उबतो टंगियो ऐं हुनखे कुटींदा रहियो। ओताक खे थाणो बणाए हुन ते तशदुद कंदो रहियो। छा इहो बि तव्हांखे बाबा साईं चयो करण लाइ? ईअं चओ न। चयो त इन जाबिर ॾे तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ में असांजे लाइ तमामु घणो ज़हर भरे पोइ हेॾे रवानो कयो। ईअं न? इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं जाबिर मुंहिंजे दिमाग़ में तव्हांजे ख़िलाफ़ु ज़हर भरे मोकिलिया त हिन वक़्तु मां तव्हां सां ॻाल्हियूं न कयां ऐं मुंहिंजे हथियारनि जा मुंहुं खुलियल हुजनि हा। सावल इहो ई त सौट जो सबर आहे जेको हक़ीक़त ऐं सच खे ॼाण थो चाहे ऐं तो में ई असां इहा ई उमेदु रखूं था तूं कूड़ खां किनारा कशी कंदे। चकर खां सच इन खे चइबो आहे। हक़ीक़त इहा आहे त उन्हनि तव्हांखे सिके जो सिर्फ़ु हिकिड़ो पासो ॾेखारियो आहे, ॿ पासा न। तव्हांखे त चकर खां सिर्फ़ु इहो ॾसियो वियो आहे त सिके जे हुन तरफ़ हिकिड़ो नांग वेठो आहे जेको तव्हांखे ॾंगणु चाहे थो, पर इन जी उबतड़ बि थी सघे थो त सिके जे ॿिए तरफ़ तव्हांजा ख़ैर ख़्वाह ऐं हमदर्द हुजनि। ये निकिरी वई न असांजे लाइ वॾो ख़तरो थी सघे थो। हा सौट चवी सच थो। इहा मई जेकॾहिं पंहिंजे घर में आहे त असांजे लाइ ख़तरो, ऐं जेकॾहिं घर खां निकिरी वई न ॿाहिरि त ॿीणो ख़तरो। इन जे करे इन माई खे मरणो पवंदो, तॾहिं ई असांजे मथां ख़तरो टरंदो। सौट माई चाकर खान जे साम्हूं बीमारी जो बहानो पई थी करे। मां त चवां थो हाली माई खे घुटो ॾेई मारे था कजो ऐं सभु को पोइ ईअं ई सम्झंदो माई बीमार हुई मरी वई। शर्त वारी ॻाल्हि सही आहे, पर रेस चाकर खान पढ़ियल लिखियल माण्हू आहे, वॾो दाना आहे। जेसे ताईं माई जो पोस्टमार्टम न कराईंदो तेतर माई खे दफ़न बि कोन कंदो। जॾहिं हिन रिपोर्ट आई त माई खे घुटो ॾेई मारियो वियो आहे त हुनखे सोरहाना पक थींदी त दुश्मन ॿाहिरि जा न आहिनि, हिन ई ॻोठ जा आहिनि, हितां जा आहिनि। शायदि पोइ असां फासी पऊं। पोइ तूं ॿुधा चाकर खान जे क्रोध खां असांखे केरु बचाईंदो? त पोइ इन माई खे असां आख़िर केसी थी लिकाईंदासीं? माई खे हाली खनि असां गुम करे छॾींदासीं 4-5 महीननि लाइ। जॾहिं चाकर खान जे दिलि ऐं दिमाग़ मां इहा ॻाल्हि विसरी वई न, पोइ मौक़ो ॾिसी माई खे धुप करे छॾींदासीं। सौट तूं छा थो सम्झी त चाकर खान जे दिमाग़ मां इहा माई एतिरो जल्दी लही वेंदी? जॾहिं रेस चाकर खान खे इहा ख़बर पवंदी त गुलनार इन मसइले में ई न आहे त पोइ रेस चाकर खान गुलनार खे छा कंदो? ऐं रेस चाकर खान खे पूरी पक ॼाणण लाइ हसीना बेगम जो वेठी आहे, उहो पाण ई पक ॼाणे। इन मसइले खे हसीना बेगम पाण ई हल कंदी। जॾहिं हसीना बेगम खां इहो मसइलो हल थी वियो न त पोइ असांखे इशारो कंदी त हाणे गुलनार खे तव्हां मारियो। पोइ असां हिन गुलनार खे मारे दफ़न करे छॾींदासीं त असांजे लाइ मसइलो ई ख़तमु थी वेंदो। हा सौट इहो ई थींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।